अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो रिया हो बे न्यूज़ नाज़रीन तव्हां ताईं अहम ख़बर पहुचायूं पिया शाहपुर जानिया खां। शाहपुर जानिया जी ताईं ख़बर ॾींदा हलूं त जिथे सेठार बिरादरी जे चीफ सरदार हाजी ज़मीर हुसैन सेठार पारां सियासत में हिस्सो वठण जो ऐलान कंदे पीपी जी हिमायत करण जो भी ऐलान करे छॾियो आहे। हुन चयो त असांजे ख़ानदान जूं हमेशह पीपी ऐं शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो सां मोहबतूं रहियूं आहिनि, मगर सियासत खां परे आहियूं। हाणे पीपी शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे सदर ज़िया हुसैन लंजहार जी हिमायत कंदे सिंध ऐं पाकिस्तान अंदर सेठार बिरादरी खे पीपी उम्मीदवारनि खे वोट ॾियण जो भी हुकुम कयां थो। चीफ सरदार हाजी ज़मीर हुसैन सेठार चयो त सेठार पढ़ियल लिखियल ऐं अमन पसंद जंहिंजे मालिकी वारसी करण लाइ सियासत में पेर पाए खेनि सहूलियत ॾियण लाइ आवाज़ बणिजंदुसि। हुननि वधीक इहो भी चयो त सिंध ऐं पाकिस्तान अंदर सेठार ऐं सेठार बिरादरी जा 1 करोड़ खां वधीक वोट आहिनि। उन मौक़े ते मीर नसीर अहमद सेठार ऐं मीर इनायतुल्ला सेठर, रेस रणो ख़ान ऐं ज़ुल्फ़िकार सेठर, फ़ैद अली सेठर ऐं अशरफ सेठर जिन पिणु मौजूद हुआ। हुते बि रिपोर्ट करियो आहे अब्दुल अज़ीज़ चन्ना। वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो असांजो चैनल बे न्यूज़।